नाज़रीन, गोसपुर में मुखवी नौजवान के मुकाबले बाद बाजियाब कराने की दावा की वही है। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। ॻोठ निहाल जाफ़री मां अगवा थियल मुनवर चने के बाजियाब करायो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त जुंगण वारे इलाइक़े में कार्रवाई कई, ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थियो, पंहिंजो घेरो तंग ॾिसी धाड़ियल मुगवीअ खे छॾे फ़रार थी विया। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। गौसपुर मां मुगवी नौजवान के मुक़ाबले बाद पुलिस बाजियाब करण जी दावा कई आहे। बिल्कुल नाज़रीन, ॻोठ निहाल जाफ़री मां अगवा थियल मुनवर चने के बाजियाब करायो वियो आहे। जुंगण वारे इलाइक़े में कार्रवाई कई त ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थियो। पुलिस जो वधीक चवणु आहे त पंहिंजो घेरो तंग ॾिसी धाड़ियल मुगवी खे छॾे फ़रार थी विया आहिनि। गोसपुर में मुगवी नौजवान के मुक़ाबले बाद बाजियाब कराइण जी दावा की वई आहे। ॻोठ निहाल जाफ़री मां अगवा थियल मुनवर चना के बाजियाब करायो वियो आहे। बरकत भयो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी बरकत, कहिड़ा तफ़सील आहिनि? ॻोठ निहाल जाफ़री में अणॼातल हथियार बरतनि था ॿ कलाक अॻु में मुबैना तौरु अगवा कयल नौजवान मुनवर चना खे पुलिस जंगण कचे वारे इलाइक़े में ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले बाद बाजियाब करायो वियो आहे। नौजवान मुनवर चना खे अणॼातल हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कचे वञी रहिया हुआ त आसपास इलाइक़े में बीठल रहिया हुआसीं। अहिड़ो इतलाह गौसपुर पुलिस खे ॾिनो जे बाद एसएचओ गौसपुर एजाज़ कोसो अब्दुल मजीद मीरानी स्पेशल टीम सफ़ीर मीरानी पंहिंजी टीम करे जंगण वारे इलाइक़े में पहुची सख़्त नाकाबंदी करे छॾी। जंहिं बाद पुलिस विच में कुझु देरि ताईं फायरिंग जी डेट जारी रही। जंहिं बाद अगवा टोले पंहिंजो घेरो तंग ॾिसंदे पुलिस जे खौफ़ मां मुगवी चनो खे छॾे घाटे बेल हुजण जो फ़ाइदो वठंदे कचे वारे इलाइक़े ॾांहुं फरार थी वञण में कामयाब थियनि। जॾहिं पुलिस मुगवी खे बाजियाब करे आहे, पुछा गछा करण लाइ एसएसपी ऑफिस मुंतक़िल करे छॾियो आहे। नौजवान जी बाजियाबी ॾिसंदड़ जे घर में ख़ुशी वारी लहर छाइजी वई आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी बरकत अपडेट करण लाइ।